नाज़नवा खे आगाह कंदा हलूं। अहम ख़बर आहे नऊंकोट जे रिण शाख जी पुछड़ी जे आबादकारनि जो पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। आबादकारनि गुलमोहरी 22 वटि एहतजाजी धरणो हयो आहे, जॾहिं त सख़्त नारेबाज़ी बि कई वई आहे। अपडेट कयूं पिया त नऊंकोट मां जिथे रिण शाख जे पुछड़ी जे आबादकारनि पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। आबादकारनि गुलमोहरी 22 वटि एहतजाजी धरणो हयो आहे, जॾहिं त सख़्त नारेबाज़ी बि कई आहे। अवां खे आगाह कंदा हलूं। अहम ख़बर आहे नऊंकोट जी रिण शाख जे पुछड़ी जे आबादकारनि जो पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। आबादकारनि गुलमोहरी 22 वटि एहतजाजी धरणो हयो आहे ऐं सख़्त नारेबाज़ी कई आहे। आगाह कयूं पिया नऊंकोट मां जिथे रिण शाख जे पुछड़ी जे आबादकारनि जो पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। आबादकारनि गुलमोहरी 22 वटि एहतजाजी धरणो हयो आहे, जॾहिं त इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई आहे। अपडेट कयूं पिया नऊंकोट मां जिथे रिण शाख जे पुछड़ी जे आबादकारनि पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। नऊंकोट मां आजिज़ जुणेजो खां। आजिज़, छा तफ़सील आहिनि? आजिज़, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी, नऊंकोट सब डिवीजन नऊंकोट आपाशी खाते जी शाख जे आबादकारनि पारां रिण शाख जे पुछड़ जे वाहन ऐं वाटरनि जी कोर्स में पाणी जी खोट ख़िलाफ़ जेको आहे सो एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। रैली कढी धरणो आयो आहे 22 माइल मोरी ते। हिन वक़्तु ख़तमु थियो आहे। धरणे जे शुरकारनि सां जेको अरबाब अनवर ऐं ज़ुल्फ़कार जी अॻुवाणी में आबादकारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जिन सां इरिगेशन जे इंजीनियर ऐं SDO आपाशी सब डिवीज़न नऊंकोट जी ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं खेनि यकीन दहानी कराई आहे त जेको पुछड़ में जेका पाणी जी खोट आहे उनखे ख़तमु कयो वेंदो ऐं उनजी जेको पारां धरणो ख़तमु कयो वियो आहे। ठीकु आहे आजिज़, वॾी महिरबानी मां जी आगाह करण लाइ।